गंबट प्रेस क्लब जे सहाफ़ी बिरादरी जो हंगामी इजलास प्रेस क्लब ते सदर प्रेस क्लब सफदर सहतो जी सदारत में थी गुजरियो, जंहिंमें गंबट प्रेस क्लब जो जनरल सेक्रेटरी हफ़ीज़ मंगी कार्रवाई हलाई। इजलास में सीनियर सहाफ़ी रोशन मलिक, अलहदाद उजण, कमरुद्दीन शेख, नदीम मलिक, नाजिम जामड़ो, इमरान काजी, जाहिद जामड़ो, बादशाह भंड, मुनीर शेख, अनवर समो, सदाम नारेजो, गुलाम असगर मेमण, गुलाम शबीर खासखेली समेत बेन शिरकत कई। इजलास में मंशियात फरोश पारां सहाफ़ी बादशाह भंड के धमकियूं ॾियण ते मज़म्मती ठहराव पेश कयो वियो ऐं मंशियात जी रोकथाम लाइ 3 अप्रैल बरोज़ छंछर जो शाम जो इफ़्तारी खां पोइ पुलिस स्टेशन गंबट अॻियां मंशियात जी रोकथाम लाइ एहतजाजी मुज़ाहरो ऐं धरणो हयो वेंदो। होॾांहुं तालके गंबट यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स जो बि हंगामी इजलास गंबट सदर यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स जावेद बुध जी सदारत में थी गुजरियो। इजलास में तालके गंबट जे सहाफ़ी बिरादरी वॾे अंग में शिरकत कई। इजलास में यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स जे जनरल सेक्रेटरी बादशाह भंड के मंशियात फरोश पारां धमकियूं ॾियण ते मज़म्मती ठहराव पेश कयो वियो ऐं 3 अप्रैल बरोज़ छंछर ते शाम जो इफ़्तारी खां पोइ प्रेस क्लब गंबट खां एहतजाजी रैली कढी पुलिस स्टेशन गंबट अॻियां मंशियात जी रोकथाम लाइ धरणो हयो वेंदो।